ककर खां पुछो थम हवा खां पुछो थम नाहे जोड़ तुंहिंजो दुनिया खां पुछो थम मिठो आहीं माखी ऐं मिसरी खां बि वधीक चकू ऐं चाशनी ग़िज़ा खां पुछो थम। प्यारा दोस्तों, यकीनन थर जा माण्हू इंतिहाई मिठा आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु महिनत कश बि आहिनि। अॼु तव्हांखे जेको असीं वीडियो ॾेखारे रहिया आहियूं इन में हिकिड़े हथ जो हुनर आहे। सिंध सूबे जे ज़ुले थरपारकर सां तलक रखंदड़ इहे पोरियत माण्हू जेके ॻोठ टाबेमगढ़ सां तालुक़ु रखनि था, ही शुरूआती वीडियो जे सीन में जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन में इहो बुज़ुर्ग जेको आहे पशम जे धागनि खे अर्ट ते घुमाई रहियो आहे त जीअं हू पंहिंजी सेटिंग सां बीहनि ऐं अॻिते हली इहो इन पशम जे धागनि मां ई कहिड़ी शइ ठाहींदो उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ही जेको चाचो आहे ही लाॻीतो अर्ट ते इन तार खे ॻंढे रहियो आहे। हाणे ही जोड़ मिलाए पियो। इन जोड़ जे हिसाब सां लतीफ़ सरकार बि पंहिंजी शाइरी में थरी माण्हुनि जो ज़िक्र ज़रूरु कयो आहे। चए थो त हलो हलो कोरिए नाज़ुक जीनीअ जो नींहुं ॻंढी न सारो ॾींहुं पर छिनण मूर न सिखिया। त इहे जेके बुज़ुर्ग थर सां लाॻापियल ऐं हुनर सां लाॻापियल आहिनि इन्हनि जी इन ई तार वांगुरु ज़िंदगी बि हलंदी रहे थी ऐं इन्हनि जी तार बि हली रही थी। ही साह जे सॻे ताईं पंहिंजी ज़िंदगी सॼी हिन हुनर खे बख़्शनि था। हाणे ही जेको ॿियो दोस्त वीडियो में तव्हां ॾिसी रहिया आहियो इहो उन अर्ट ते ठाहियल ई साॻी पशम जे धागनि खे डिघे तरीक़े सां फैलाई ऐं डेग में विकिरा करे रहियो आहे। ही ॾिसो पिया नाज़रीन, ही हमरा ठाहे पियो त ही हमरा जेको हले पियो तव्हां ॾिसी रहिया आहियो इहो बि हिकिड़े को कारखानो या एॾी का वॾी सनतकारी न आहे। ही थरपारकर जे हिकिड़ी झुगी नुमा ठहियल जेको चौरो हूंदो आहे हुनजे अंदरि ई सभु कमु थी रहियो आहे। हाणे ही हमरा घुमाए पियो, ही काठी जूं किलियूं लॻल आहिनि। इन्हनि किलियुनि में हिकिड़ी डिघी काठी जी मदद सां ही पशम जे धागनि खे समेटे रहियो आहे। यकीनन महिमान नवाज़ बि आहिनि थर जा माण्हू, पंहिंजी औताक ते महिमान बि वेठा आहिनि त पंहिंजो कमुकार बि जारी आहे। ऐं ही सॼे मरहले तयारु थियण खां पोइ हाणे ही अची वियो आहे वणकारी वारे मरहले में। ही जेको कारीगर आहे ही लोई खे बाक़ाइदगी सां वणे बि पियो। इहो जेको छेड़े ते गुल न मां लॻे थो इहो इन जी डिज़ाइन आहे। ही पारां सेटिंग पियो फेराए चाचो। हाणे ही वधीक तव्हां पंहिंजे अखियुनि सां गौर सां ॾिसंदा वञो त ही हमरा कहिड़े तरीक़े सां लोई जेको सो वणी रहियो आहे। इहो ख़ासि तौर ते लोई जेको आहे ही टाबोमगढ़ ॻोठ आहे थरपारकर में उते तयारु कई वञे थी। ऐं थर जी लोई इंतिहाई हिकिड़ी दुनिया में मक़बूल लोई आहे, मुख़्तलिफ़ कलरनि में बि ठहे थी। ही बि हिकिड़े क़िस्म जी तयारु थिए पई जेको सिंध में हर मेले में कलंदर लाल शहबाज़ आहे, लतीफ़ सरकार आहे, समन सरकार आहे ऐं ॿिया खोड़ सारा सक़ाफ़ती स्टॉल लॻंदा आहिनि जेको दुनिया जी कुंड कुड़छ में इस्लामाबाद ताईं हिते फॉरेन जा कस्टमर अची वेंदा आहिनि। ऐं इहे साॻी थर जूं सुखड़ियूं दुनिया जी हर कुंड ताईं पहुचाइनि था। हाणे ही
डिज़ाइन जे लाइ थोरी हिन में तव्हांखे सब्र करिणो पवंदो। ही कुंड ते गुल निकिरी रहियो आहे। हाणे इहो जेको ठोकाई थिए पई, ॻाल्हि सॼी कारीगरी सुठी ऐं ख़राबु लोही जो असरु सॼो ई ठोकाई ते जेको डेग में पखिड़ियल आहे उहो साम्हूं ताईं जेको ही सभु पशम जा धागा आहिनि हिनखे छिके ॿधिया अथव। ही कमु जारी आहे लोही जो। हले पियो। चाचा साईं पंहिंजी महिनत में मसरूफ़ आहिनि। पूरे त हूँ बि चयल आहे त ख़ुदा जो दोस्त आहे। ही वीचारा पंहिंजी महिनत सां सॼो ॾींहुं इन में ई रहनि था। हाणे ही बि हिकिड़े क़िस्म जो शागिर्द आहे। ही बि कमु सिखे पियो छोकिरो, नओं आहे। यकीनन ही बि हिकिड़े ॾींहुं हली वॾो कारीगर थी वेंदो, इन में को शक जी गुंजाइश कोन्हे। हाणे ही हेठां जेके आहिनि ही बिल्कुलु गाॾी जे ई तर्ज़ ते हिन जा क्लच ब्रेक गेयर जी सूरत बि हूंदी आहे हिन में। जीअं ही पशम जा धागा हेठि मथे थी सघनि, तव्हां ॾिसी रहिया आहियो साम्हूं। हाणे पेर जंहिंसां उहो दॿाइण ते हिकिड़ी चाल हिन जी मथे थी थिए त हिन में ॿियो धाॻो टपी थो वञे ऐं वरी छॾण सां टियों धाॻो लॻी थो वञे। अहिड़ी तरह इन जो कमु रवां दवां रहंदो ऐं आख़िर लोही इख़्तिताम ताईं पहुचण में टाइम वधीक लॻंदो। पर असीं तव्हांखे मिड़ी छोटो टुकर ॾेखारियूं था जीअं ख़बर पइजी वञे हर माण्हू खे त लोही कहिड़े तरीक़े सां ठहंदी आहे, कारीगर कीअं पंहिंजो। ऐं वॾी ॻाल्हि इहा त ही माण्हू थर में तव्हां ॾिसी रहिया हिते का बि बिल्डिंग वग़ैरह ॾिनल कोन्हे हुकूमत जे तरफ़ां या संदे ख़र्च ते। हिकिड़े क़िस्म जा कखा उन घरनि में गर्मियुनि जी मौसम आहे साईं, हिन में नोटण उस में 12-16 कलाक ही पूरत लाॻीतो पंहिंजो ई कमु कंदा रहंदा आहिनि। तंहिंखां पोइ वञी जेको सो ठही तयारु थींदी आहे। हाणे हिन में मुंहिंजे ख़्याल में ही तारूं ॻणी ऐं पोइ जेको हिन में साईं वॾी महिनत आहे। हिकिड़ी हिकिड़ी तंद खे ॻणिणो थो पए। ये जेको सांचो तव्हां ॾिसी रहिया आहियो लॻल आहे, ही यकीनन हिननि जे अबनि ॾाॾनि खां यको इस्तेमालु थींदो पिए। लकड़ी मां तव्हां अंदाज़ो लॻाए वठो ही 200 साल खां अॻु जो ही हुनर आहे जेको हिन ॻोठ में आहे। पर शाबस आहे हिते जे माण्हुनि खे जेको या पंहिंजे माइटनि जे हुनर खे ऐं सिंध जी सकाफ़त खे बरक़रार रखण लाइ बग़ैर कंहिं ॿाहिरी मुल्क जो वञण खां ई पंहिंजे ई संदे ॻोठ में वेही पंहिंजो एॾो सारो फ़न कमाल दुनिया लेवल ते मुतारफ़ कराई रहिया आहिनि।